ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। निगरान हुकूमती दौर में कणक ॿाहिरां घुराइण जो स्कैंडल। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो वॾो फ़ैसिलो। वाधू कणक ॿाहिरनि मुल्क ॾांहुं घुराईंदड़ ज़िम्मेवारनि जो पतो लॻायो वियो आहे। हुकूमती ज़रिया वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जांच कमेटी जी सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ारत नेशनल फूड सिक्योरिटी जे 4 आफ़ीसरनि खे मुअतल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रिया ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। निगरान हुकूमती दौर में कणक ॿाहिरां घुराइण जो स्कैंडल। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो वॾो फ़ैसिलो। वाधू कणक ॿाहिरनि मुल्क ॾांहुं घुराईंदड़ ज़िम्मेवारनि जो पतो लॻायो वियो आहे। हुकूमती ज़रिया वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जांच कमेटी जी सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ारत नेशनल फूड सिक्योरिटी जे 4 आफ़ीसरनि खे मुअतल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रिया मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।